जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं रानीपुर खां। रानीपुर में भिटाई सरकार जे नाले सां मनसूब भिटाई पब्लिक हाई स्कूल रानीपुर जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि विच में सालियाने क्लास एक्टिविटी कॉम्पिटिशन कराई वई, जंहिंमें 9 ॾहीं क्लासनि में क्लास 9, मिडिल क्लासनि में 7 ऐं प्राइमरी क्लासनि में क्लास जे शागिर्दनि पंहिंजे क्लासनि खे बहितरीन नमूने सां सिंगारे पोज़ीशन हासिल करे वरिती। उन मौक़े ते पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि शागिर्दाणनि खे एवार्ड ॾियण लाइ तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें सिजावलदीन तुनियो, उस्ताद अहमद बख्श नंगरेजो, मोहम्मद कासिम सहतो, एडमिनिस्ट्रेटर भिटाई पब्लिक हाई स्कूल रानीपुर, उस्ताद शौकत अली शेख, इंजीनियर बिलावल शेख, जवार शौकत रज़ा, समूह अतर वसाण, काशिफ जुणेजो, नदीम शेख, सज्जाद लतीफ़ी ऐं ॿियनि शिरकत कई ऐं पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि शागिर्दाणनि खे एवार्ड ॾिना। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे भिटाई पब्लिक हाई स्कूल रानीपुर जे एडमिनिस्ट्रेटर उस्ताद शौकत अली शेख चयो त स्कूल जे शागिर्दनि जी महिनत खे सलाम पेश कयां, जन पंहिंजा क्लास बहितरीन नमूने सां सिंगारिया आहिनि। हिन तक़रीब मुनक़द करण जो मक़सदु उहो ई आहे त जीअं ॿार अञा बि महिनत करे एवार्ड मिलण सां शागिर्द ख़ुशी महसूसु कंदो आहे ऐं उन में वधीक महिनत करण जो जज़्बो पैदा थींदो आहे। हुन चयो त असां हर साल अहिड़ा मुक़ाबला कराईंदा आहियूं जीअं शागिर्दनि खे अॻिते हर कम में महारत हासिल थिए। बिल्कुल